ओम साईं राम। या बाबा जी लीला। चलो साईं की ओर हिकिड़ो यूट्यूब चैनल आहे जंहिंमें साईं बाबा जा डिवोटी पंहिंजा एक्सपीरियंसिस मोकिलीनि था। इहा जेका लीला आहे पूना जे डिवोटी मारुति शिवसागर उन्हनि ॿुधाई आहे। उहे 20-25 सालनि खां साईं बाबा जा डिवोटी आहिनि। हर साल शिरडी वेंदा आहिनि ऐं बाबा जो दर्शन करे ईंदा आहिनि। सॼी फैमिली साईं बाबा जी डिवोटी आहे। हिकु दफ़ो हिकु संडे ते उहा फैमिली पाण में डिसाइड थी करे कि असां सभु घुमण था वञूं। मोकल जो ॾींहुं आहे। उन्हनि जो पंहिंजो घरु कनकावड़ी पुणे में आहे। ही जीअं ई घुमणु निकिरनि था लॻभॻि 5-6 किलोमीटर ई ड्राइव करे पहुता हूंदा। उन्हनि खे पोयां उनजे पासे वारे जो फ़ोन थो अचे कि तव्हांजे घर में जाम वॾी बाहि लॻी आहे ऐं तव्हां जल्दी मोटी अचो करे। हू उतां ई यू टर्न मारे करे वापसि पंहिंजे घर जी तरफ़ पहुचनि था। एतिरे वक़्त में पुलिस बि अची वई हुई, फायर ब्रिगेड वारा बि अची विया हुआ ऐं अड़ोस पड़ोस जा सभु जेके हिननि जे सुञाणप वारा हुआ सभु जमा थी चुका हुआ। बाहि खे कीअं बि करे कलाक ॾेढ में सॼो विसायो वियो। जीअं ई दरवाज़ो तोड़े करे अंदरि घुसिया त ॾिठऊं कि सॼो जेको घरु आहे कारो कारो थी वियो आहे। काई हिकिड़ी शइ बि सलामत कोन्हे करे। हॉल में ॾिठऊं, किचन में ॾिठऊं, बेडरूम में विया, सभु ॾींहंनि साॻियो ई नज़ारो। पर जीअं ई हॉल जे पासे हिकु भिति ते हिननि जी नज़र पई, उते साईं बाबा जो फोटो जंहिंखे थोरी बि बाहि न लॻी हुई। हू ॾिसी करे हिकदमि अचरज में पइजी विया। साईं बाबा खे हथ जोड़े धन्यवाद कयूं कि तव्हांजी असांजे मथां वॾी कृपा आहे कि तव्हां असांखे ऐन वक़्त ते बचाए वरितो। अगरि एॾी वॾी बाहि लॻे ऐं असां मां केर बि घर में हुजे हा त हुनजो बचणु नामुमकिन हो। साईं बाबा जे फोटे खे कुझु बि न थियो। ॿियो सॼो घरु जली खाक थी वियो त साईं बाबा वक़्त ते अची हिननि जी रक्षा कई ऐं पंहिंजो उन्हनि इहो साबित करे ॾेखारियूं कि हाणे बि मां पंहिंजे भक्तनि लाइ हाज़ुरु आहियां। चओ ओम साईं राम, ओम साईं।